अस्सलाम वालेकुम दोस्तों। कल शाम खां वठी असां वटि जेका आहे बरसाति हले पई ऐं अलाह जी रहमत आहे। सभिनि दुआऊं घुरियूं। पाणी में वॾी खोट हुई। शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह, पाणी जी खोट पूरी थी वई। हींअर असां वटि बदरीन साहिली पट्टी में बरसाति 110 मिलीमीटर खां मथे वसी चुकी आहे ऐं रब जा करम जा ऐं पर असां वटि बरसाति वसंदी आहे त पोइ सभ खां मुतासिर ॻोठाणी ज़िंदगी थींदी आहे। ॻोठाणी ज़िंदगी जेका आहे न, सभ खां मुतासिर थींदी आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया, अञा बरसाति हले पई, हल्की हल्की बरसाति हले पई ऐं हे कुकर ऐं ॾिसो ही बरसाति माहौल अञा बि हले पियो। ज़बरदस्त बरसाति अञा बि हले पई। गप ऐं गारो असां वटि थींदो आहे सभ खां वॾो। ऐं गप ऐं गारो कीअं? हाणे ही बाल्टी पई आहे, इहा इन करे त रखी आहे त ॿाहिरि रुॻो गप आहे, थल्हा असांजा सभु गप हूंदा आहिनि त हिन बाल्टी में पाणी पियो हूंदो आहे। सिरूं पयूं हूंदियूं। जीअं असीं मतिलबु ॿाहिरि जो को कमुकारु हूंदो आहे, बरसाति में निकिरंदा कोन आहियूं, पर को कमुकारु हूंदो आहे, कमुकारु करे पोइ हिन सिर जे मथां पेर धोई पोइ असीं हिन कमरे में दाख़िल थींदा आहियूं। हे कमरो असांजो। पर रब्बिल आलमीन जा शुक्रगुज़ार आहियूं। हर शइ असांखे मिलंदी आहे। पाणी तव्हां ख़बर आहे, जॾहिं ॻोठ में मींहुं वसंदो आहे न, तॾहिं काठियूं पुसी वेंदियूं आहिनि, चुल्हो पुसी वेंदो आहे, हर शइ सभु टपड़ पुसी वेंदा आहिनि। पोइ बि रब जा लख एहसान आहिनि त बरसाति में एतिरी रहमत हूंदी आहे, एतिरी बरकत हूंदी आहे त इंसान खे ख़ुशी थींदी आहे त मौला मींहुं वरसाए। छो त मींहुं वसंदो त संगारो साफ़ थींदो त सभु साफ़ थींदा, आबाद थींदियूं ऐं माण्हू उन्हनि मां खाईंदा पीअंदा, माण्हू ख़ुशहाल थींदा। जेकॾहिं बरसाति न वसे त माण्हू वीचारा बेरोज़गार थी वेंदा। त मुंहिंजे मालिक जा करम आहिनि त बरसाति वसे बि अॼु असां ते। ही लॻी पई आहे असांजी बाल्टी, जंहिंमें बरसाति वसे पई ऐं बाल्टी लॻी पई आहे।